मौजूद आहियूं करमपुर बरसा नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे सुजरा पेट्रोल पंप वटि, जिते जाफ़री बिरादरी पारां ॿिनि नौजवाननि मुश्ताक जाफ़री ऐं हज़ार ख़ान जाफ़री जे अगवा वाक़े ख़िलाफ़ रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो वियो आहे। मुग़वी मुज़ाहिरीन पारां जेको आहे त नारेबाज़ी कई पई वञे। वधीक मुग़वियुनि जे वारसनि जो छा चवणु आहे अचो त 10 बजे थियो कंहिंखे अगवा पियो मुश्ताक हज़ार ख़ान जाफ़री इन ॿ ॼणा आहिनि, टे खणी आया, टियूं छॾियूं, ॿ खणी आया, हिकिड़ो मुश्ताक हूंदो, हिकिड़ो हज़ार ख़ान जाफ़री। ते 10 बजे जो टाइम आहे, पाणी जे वारे ते निकिता आहिनि। उतां किलो घर खां 1.5 किलोमीटर परे उतां ॿिनि छोकिरनि खे खणी आया आहिनि, हिकु मुश्ताक अहमद, ॿियो हज़ार ख़ान जाफ़री। 1 बजे छोकिरा निकिरी आया आहिनि। इहो पाणी जे वारे ते रूम बि हलंदो हुयो हुननि जो। पाणी जे वारे ते विया आहिनि, उतो तक़रीबन अधु किलोमीटर परे हुयनि ज़मीन थोरो। पोइ जेको आहे सो हज़ार ख़ान ऐं जेको आहे सो मुश्ताक खे अगवा करे आया आहिनि। हिकिड़ो छोकिरो जेको आहे छॾे ॾिनो त हुनखे धक बि आयो अथऊं। ऐं जेको आहे सो असां हाणे रोड ते वेठा आहियूं, धरणो आयो आहे, रोड ब्लॉक आहे। जेसि ताईं असांजा मुग़वी वापसि न ईंदा तेसि ताईं धरणो जारी रहंदो। पीरबग सुजरा वासी जाफ़री बिरादरी जो चवणु आहे त असांजा 3 नौजवान पंहिंजे घर खां 1.5 किलोमीटर परे पंहिंजी ज़मीन ते जेको आहे वियल हुआ, ज़मीन खे पाणी ॾियणु। उतां नामालूम हथियार बंदनि राति जो 10 वॻे 3 नौजवाननि मुश्ताक जाफ़री, हज़ार ख़ान जाफ़री ऐं आबिद जाफ़री खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो। ऐं जॾहिं त हथियार बंदनि थोरे फ़ासिले ते नौजवान आबिद जाफ़री खे छॾे मुश्ताक जाफ़री ऐं हज़ार ख़ान जाफ़री खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी फ़रार थी विया आहिनि। मुग़वी मुज़ाहिरीन जो चवणो हो त जेसिताईं असांजा मुग़वी बाज़ियाब न थींदा तेसिताईं रोड ते धरणो जारी हूंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बेजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।